वसी में काफ़ी अरसे खां तो शिकायत आई पे हिते को गुटको मेनपुरी ऐं कुझु ॿियो ड्रग्स जो जेको आहे सो कारोबार हले थो या माण्हू हुन में इन्वॉल्व आहिनि, जंहिंजे आधार ते इंटेलिजेंस इंफॉर्मेशन ते हुते रेड कयो वियो, जंहिंमें काफ़ी मक़दार में ठहियल माल ऐं खाम माल मेनपुरीअ जो गुटके जो बरामद थियो आहे। SSP मटियारी आसिफ अली बुगियो जे हुकुम ते मटियारी पुलिस ऐं CIA मटियारी जी CIA इंचार्ज ज़ीशान अली लाशारी जी अॻुवाणी में मेमण की वसी में कार्रवाई कंदे 1500 तैयार थियल मेनपुड़ियूं ऐं 20,000 मेनपुड़ियुनि जो कच्चो माल बरामद करे हिकु जवाबदार नाले नूरदीन मजीदाणी खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हिकु जवाबदार अलाउद्दीन फरार थियण में कामयाब थी वियो। पुलिस ॿिन्ही जवाबदारनि ते केस दाख़िल करे वधीक कार्रवाई करे रही आहे। उन हवाले सां SSP मटियारी आसिफ अली बुगियो मीडिया खे तफ़सीली ॿुधाईंदे चयो त खुफ़िया इत्तलाउनि ते मेमण की वसीअ में घरनि में क़ाइमु थियल मेनपुड़ियुनि ठाहिण जे कारखाने ते लेडीज़ पुलिस जी मदद सां कामयाबी कार्रवाई कंदे वॾे मिक़दार में मंशियात बरामद कयो आहे, जॾहिं त मटियारी पुलिस शाहबाज़ जी हक़दार आहे। मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे, तोखे ॿधाईंदुसि ऐं माराईंदुसि, मुंहिंजो मथे ताणी पहुचो आहे। आउं ग़रीब माण्हू ॾिजां थो, मूंखे हिन मां नुक़सानु आहे, मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। राशिद मेमण नाज़िम जो पुटु। मटियारी मीडिया हाउस ते दाहींदे मटियारी वासी पोरियत मोहम्मद आचर परिहाड़ चयो आहे त 25 ॾींहं पहिरियां राशिद हुसैन वलद मोहम्मद नाज़िम मेमण ऐं रफ़ीक अहमद वलद रबरीनू खोसो विच में DHQ अस्पताल मटियारी जे पोयां वाक़े पौणा 15 गुंटा ज़री ज़मीन जो सौदो थियो, जंहिंजी लिख जो आउं पाण शाहिद आहियां ऐं मुंहिंजे साम्हूं राशिद मेमण सौदे जी बयानी जा 1,65,000 बयानू बि वरितो ऐं बाक़ी 8.5 लख जो चेक वरितो। पर हींअर राशिद मेमण कंहिं लालच में अची सौदो ख़तमु करणु थो चाहे ऐं मूं मथां शायदीता फिरण लाइ दबाव विझी रहियो आहे, मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन चयो त आउं मिसकीन माण्हू आहियां ऐं मूंखे राशिद मेमण मां जान जो ख़तरो आहे। आचर परिहाड़ वधीक चयो त मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे अगरि कुझु थियो त उनजो ज़िम्मेवार राशिद मेमण हूंदो। हुन चयो त मां मिसकीन ज़रूरु आहियां पर अहिड़ो ईमान जो कचो न आहियां जो ख़ुदा करणी शाह जी तां फिरी वञा। तरफ़ां अॼु जेका ही गरजाणी रखी वई उनजो हिकिड़ो सबबु त इहो हो त जेको अॼु हिंदुस्तान जी तरफ़ां पाकिस्तान जे मथां जारियत कई वई, उन जे ख़िलाफ़ु एहतजाज भी रिकॉर्ड कराइणो हो ऐं इहो हुकूमत पाकिस्तान ऐं अफ़वाज पाकिस्तान खे पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जी तरफ़ां यकीन ॾियारणो हो त असांजी जमायतूं पाकिस्तान जी सरज़मीन जी हिफ़ाज़त लाइ हर तरह सां हर वक़्तु तयारु आहिनि इंशाअल्लाह ताला। त पाकिस्तानी फ़ौज असांजी आहे ऐं असां उन्हनि जा आहियूं ऐं उन्हनि सां गॾु आहियूं। अॼुकल्ह जेका सूरत हाल हली रही आहे, इंक्लूडिंग उन्हनि जी सरकारी मशीनरी, उन्हनि जी अवाम, उन्हनि जा माण्हू, उन्हनि जा नंढा, उन्हनि जा बच्चा, औरतूं, मर्द सभु पाक फ़ौज सां गॾु बीठा आहिनि। पाक फ़ौज असांजे बार्डरनि जी हिफ़ाज़त करे पई। पाकिस्तान लाइ वॾियूं कुर्बानियूं आहिनि ऐं अॼु हितां मटियारी जे माण्हुनि साबित कयो आहे त हिते त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ॿई एटमी क़ुवतूं आहिनि। उन करे जेकॾहिं हिते अमन हूंदो, छाकाणि त इहे असीं सम्झूं था हीअ जे जंग एटमी जंग लॻी त सवाइ बर्बादी जे सवाइ। पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जे मरकज़ी सदर पीर गुलाम मुजद्दिद सरहंदी अल मारूफ बाबा साईं चयो आहे त हिंदुस्तान जी हुकूमत पारां कश्मीर में जारी जारियत जी मज़म्मत कयूं था ऐं हिंदुस्तानी हुकूमत पारां पाकिस्तान सां जारी कशीदगी जी पिणु सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे हिंदुस्तान सरकार खे ॿुधाइणु चाहियूं था त इंडिया जी हुकूमत अगरि पाकिस्तान ख़िलाफ़ु जारी जारियत जी अहम काना हरकत कई त पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल सॼी पाकिस्तान जी पिराणियूं गादियूं ऐं उन्हनि जा चाहींदड़ पाक फ़ौज सां गॾु बीठल हूंदा। हुन चयो त जंहिं तरह सां असांजा वॾड़ा पाकिस्तान ठाहिण में पेश हुआ, अहिड़ी तरह सां असां पाकिस्तान जी दिफ़ा में पेश हूंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जे मरकज़ी सदर पीर गुलाम मुजद्दिद सरहंदी अल मारूफ बाबा साईं सजादा नशीन हाउस दरगाह मुजद्दिदिया पीर सरहंदी मटियारी में 6हीं आलमी मशाइख़ कॉन्फ्रेंस जी तयारियुनि जे सिलसिले में थियल अहम इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। पीर गुलाम मुजद्दिद सरहंदीअ जो वधीक चवणु हो त हर साल जीअं हिन साल बि सजादा नशीन हाउस दरगाह पीर मुजद्दिदिया पीर सरहंदी में एशिया जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग ख्वाजा शाह अब्दुल रहीम अल मारूफ आगा साहिब सरहंदीअ जे उर्स मुबारक जे मौक़े ते हिकु 3 रोज़ा अज़ीम शान आलमी मशाइख़ अमन कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वेंदी।
जंहिंमें पाकिस्तान जा तमामु मशाइख कुरामा शिरकत कंदा। उन खां अलावा इंडिया मां दरगाह अजमेर शरीफ़ जा गादीनशीन पिणु शिरकत कंदा। हुन चयो त हिन साल आलमी अमन कॉन्फ्रेंस में गवर्नर सिंध खे बि मदऊ कयो वियो आहे। हिन भेरे मशाइख कॉन्फ्रेंस जे 3 सेशन थींदा, जंहिंमें 2 मार्च ते आलमी बैनुल सालानी मशाइरो थींदो, जॾहिं त 3 मार्च ते आलमी मशाइख कॉन्फ्रेंस में ऐं 4 मार्च ते जलसा आम थींदो। इजलास में PMAI सिंध जे सदर पीर शफ़ीकुर रहमान, मेंबर काउंसिल पीर बहाउद्दीन सरहदी, सिंध जे जनरल सेक्रेटरी फ़कीर अली अकबर कादरी, मटियारी ज़िले जे सदर फ़कीर गुलाम अब्बास सोहरवर्दी, मौलाना महफूज़ अली शाह, सैयद फ़तेह मोहम्मद शाह ऐं पीर बाबजी मासूमी शिरकत कई। इजलास में 6 आलमी अमन मशाइख कॉन्फ्रेंस जी कामयाबी लाइ सलाह मशवरा पिणु कया विया। कैमरामैन असद अली मेमन सां गॾु अली फैज़ान ख़ासकेली, सोच TV मटियारी।